सांगड़ इलाइक़े गुलशन कमाल कॉलोनी में बरसाती पानी निकाल न थी सघियो। इलाइक़े में चारी पासे बरसाती पानी जमा थियण करे इलाइक़े वासी पंहिंजनि प्यारनि जे मयत खणण मुश्किल थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जे चवण मूजिबि त काफ़ी ॾींहं खां असां इलाइक़े में बरसाती पानी निकाल लाइ ज़िले इंतिज़ामिया मदद नथी करे, न वरी म्यूनसिपल कमेटी एडमिनिस्ट्रेटर ॿुधण लाइ तयारु आहे। हिननि चयो त बरसाती पानी धप हुअण करे गैस्ट्रो मलेरिया बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। पानी जमा हुअण करे ॿार स्कूल नथा वञी सघनि। अॼु इलाइक़े में फोतगी थी त तंहिंजो जनाज़ो खणण बि मुश्किल थी वियो। मयत खे पानी खणणो पइजी वियो। हिननि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त बरसाती पानी निकाल कराइण जो मुतालबो कयो।